जलायो स्टूडियो में प्रोग्राम सुगड़ कचरी जे ज़मीन ये असांजे सिंध जा सदाबहार सुगड़ आहिनि जिन्हनि जो तमामु मशहूरु मारूफ़ अलाह जे तरफ़ां हिकु नालो आहे ऐं असांजे FM जे तरफ़ां बि साईं वारनि जी हिकु वॾी कोशिशि ऐं काविश आहे जंहिंमें साईं वारा असांजे FM जे इर्द गिर्द जिथे बि असांजो आवाज़ वञे पियो उते इन्हनि जा ॿुधंदड़ इन्हनि जा मदाह आहिनि। ही हिकु आवाज़ आहे, हिकु आवाज़ जी दुनिया आहे, हिन में आवाज़ सां माण्हू सुञाणनि था। सामिन अवां ॿुधो पिया सुगड़ कचहरी अॻिते हाणे हलंदासीं। असांजो सुगड़ फ़क़ीर आहे ख़ुदा जे तरफ़ां हिन खे काफ़ी सारी दात आहे छो जो इंसान जी अखियुनि जी रोशनी हिकु वॾी अहमियत रखे थी, पर उन खां गॾोगॾु जेका दिल ऐं मुहबत में अलाह जे इंसान जे अंदर में हिकु मुहबत रखे थो न, उन जे लाइ न अखियुनि जी ज़रूरत आहे, न हथनि जी ज़रूरत आहे, न पेरनि जी ज़रूरत आहे। पहिरीं त असां जीअं सकर नवाब शाह FM साईं जन जा मशहूरु आहियूं जो साईं वारा वॾी कोशिशि सां असां वटि प्रोग्राम करणु अचनि था, जंहिंमें साईं जन खे वठी आया आहिनि असांजा दोस्त महिमान इरफान अली जलबाणी साहिबु, जिन जी वॾी महिरबानी जेके साईं खे वठी आया आहिनि। हाणे हलंदासीं सुगड़ फ़क़ीर क़ुर्बान अली जलबाणी साहिबु तरफ़, जेके असांखे ख़ुदा जे ॾिने मां कुझु ॿुधाईं था। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। पहले तो साईं कहिड़े हाल आहिनि तुसांजे? साईं हाल भले न अल्हम्दुलिल्लाह अल्लाह दे करम लगे सने तू खुश खैर त्यार दुआई अल्लाह दे एहसान असां तुसांखे भली कार रखेंदेसी। साईं मेहरबानी। तुसां असांखे क्या ॿुधेसो? साईं शुरुआत करसो गुजारत जे। बिस्मिल्लाह। साईं गुजारत दे अखर त इने ज़ात में असांजी नार नाले हुई हाणे हाकीमाणी केर ॾींदो। वाह वाह साईं वाह वाह। इने ज़ात में असांजी नार नाले हुई हाणे हाकीमाणी केर ॾींदो। नार नाले हुई, नार नाले हुई जन्नत हुई, बचे बावल हाँ हूर परी हुई, अञा बचे उस्ताद पर इन में असांजी वॾी इज्जत हुई, बचे हाँ अञा बचे थी वरी पढ़। इने ज़ात में असांजी नार नाले हुई हाणे हाकीमाणी केर ॾींदो। वाह हाणे वाड़े वाड़े वा जलबाणी माफी केर ॾींदो। बचे बाबा माफी अञा बचे उस्ताद हाकीमाणी केर ॾींदो। जी बाबा वाह जलबाणी वाह कुर्बान पढ़। साईं गुजार चाहे थी त इने ज़ात में असांजी नार नाले हुई हाणे हाकीमाणी केर ॾींदो। इने ज़ात में, इने ज़ात में हाकीमाणी केर ॾींदो, केर ॾींदो। चेतो इने हाशिमी में, इने हाशिमी में, इने सैयद में असांखे आसरो उम्मीद सहारो हुई, पर हाणे असांखे मददगार दिल उम्मीद सादत केर ॾींदो। भली ॻाल्हि अञा बचे। वाड़े वाह पढ़ पढ़। साईं इने ज़ात में असांजी नार नाले हुई हाणे हाकीमाणी केर ॾींदो। हाकीमाणी केर ॾींदो, केर ॾींदो। तूं ईअं थो चवीं त हाणे असांखे दम दम दिलासो केर ॾींदो। अञा बचे उस्ताद हाकीमाणी 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 हा केर ॾींदो, केर ॾींदो। हा न तूं तो चवीं थी केर ॾींदो, चतो माफ़ी भरे झोल केर ॾींदो। अञा बचे उस्ताद वल वल पढ़। साईं इने ज़ात में असांजी नार नाले हुई हाणे हाकीमाणी केर ॾींदो। हाणे हाकीमाणी केर ॾींदो, भला मदद केर ॾींदो। बचे बाबा सहारो ॻाल्हि मुहाड़ खाइण पीअण दिल मन केर ॾींदो। अञा बचे आसरो उम्मीद केर ॾींदो। अञा बचे उस्ताद रोज़ी केर ॾींदो। मरे मरदी वाह। साईं गुजारत हुई मौला अली मुश्किल कुशा थी। सुभान अल्लाह वाह सही वाह सही। साईं जॾहिं बरबर नदी मौला अली मुश्किल कुशा ॿुधी बस कयो उते जेकी वॾो लश्कर से हुयो जी उन्हनि खां से ॿधी कान थी उहे जॾहिं ॿाहिरि निकिता मौला अली अंगाल जो इशारो कयो बरबर नदी ॿधिजी वई, पथर ते अची जबल अची वियो। हाणे से उन्हनि मणनि जो ॻाल्हाए उन्हनि मणनि सां त इन ज़ात में असांजी नार नाले हुई हाणे हाकीमाणी केर ॾींदो। ज़ात आहे खंड, नार नाले आहे रोज़ी, हाकीमाणी से आहे तनख़्वाह। साईं चयो इन ज़ात में असांजी नार नाले हुई हाणे हाकीमाणी केर ॾींदो। चवनि था साईं इन खंड में असांजी रोज़ी हुई हाणे असांखे तनख़्वाह केर ॾींदो।